अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं मां आहियां काइनात शेर। शामिल थिंदासीं हेडलाइंस। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि एपिक्स कमेटीअ जो इजलास। को कमांडर रेंजर सुदो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वहाब चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर जो चवणु आहे त एपिक्स कमेटी जे फ़ैसिलनि सां सुठा नतीजा मिलिया आहिनि। सूबे में अमन क़ाइमु करण लाइ क़ानून कंदड़ इदारनि घणियूं ई क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। कराची में गटरनि जे पाणी सां भाॼियूं पोखण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हाई कोर्ट मली नदी में गटरनि जे पाणी सां भाॼियूं पोखींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स न आहिनि त नमूना मोकिलण में एतिरी देर छो थी लॻे थो त अमलदारनि खे दिलचस्पी न आहे। अदालत फूड कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि इख्तियारनि खां 17 फरवरी ताईं हतमी रिपोर्ट तलब करे वरिती। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी असेंबलियुनि जो रुख़ इख़्तियार करण जी ॻाल्हि करे रहियो आहे, छो त हू सम्झे थो त उन्हनि जे एहतजाजी सियासत ते अवाम ध्यानु न ॾिनो। असां ऐं असांजा हामी बि बेएतमादीअ वारी रिथ जो सियासी, जमहूरी ऐं पार्लियामानी अंदाज़ में मुक़ाबिलो कंदासीं ऐं उनखे शिकस्त ॾींदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 23 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग वधी 11,318 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,629 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 5,34,041 थी वियो। 4,38,903 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। करमपुर वेझो बगल नाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ मलिक, गुलाम यासीन शेख समेत 3 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी मुग़वियुनि जी बाज़ियाबीअ लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुग़वियुनि खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। भोजदार वडा भरसां टालपुर वडा मां गुज़रियल ॾींहुं औरताणे आवाज़ ते रुकजी अगवा थी वियल 2 नौजवान बाज़ियाब न थी सघिया। मुग़वियुनि राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जा वारिस परेशान। पटीदन लॻ ॻोठ गुलाम रसूल आराए वटि घर खे बाहि लॻण सबबि ॿारड़ी सलमा शर सड़ी फौत थी वई। वाक़े खां पोइ इलाइक़े में सोग जी लहर। कुबे सईद खान भरिसां ॻोठ खुदादत खान खोसो में 2 पोरियतुनि जे घरनि खे बाहि लॻण सबबि चौपायो माल सड़ी मरी वियो। घरनि में रखियल ॿियो सामान बि सड़ी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो लेबर यूनियन जे सॾिते वापडा जी इम्कानी निजकारी ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पारखो शाइर, मुहक़िक़ ऐं सुहाफ़ी अनवर पीरज़ादीअ जी अॼु 76वीं सालगिरह मल्हाई पई वञे।